सुठी हाइजीन में ॿार ऐं जिस्म जे सभिनी हिस्सनि खे साफ़ ऐं सिहतमंद रखणु शामिल आहे। इहो जिस्मानी ऐं ज़हनी सिहत ॿिन्ही खे बरक़रार रखण लाइ ज़रूरी आहे ऐं इएं न करण सां जिस्म में इन्फेक्शन जो ख़तरो वधी वेंदो आहे। ज़ाती सिहत ऐं सफ़ाई ते मामूली ध्यानु ॾियणु अव्हां जी शख़्सियत में ग़ैर मामूली निखार ऐं कशिश आणे सघे थो। जेतोणीकि पर्सनल हाइजीन वधीक ॾुखियो न आहे, पर कुझु नौजवान औरतुनि जो सवाल इहो हूंदो आहे त शुरूआत किथां करियूं। पर्सनल हाइजीन लाइ उन्हनि मयारी शयुनि जी निशानदही कई वञे जेके असांजी ज़रूरतुनि मूजब हुजनि। पर्सनल हाइजीन बाबति शयुनि जी चूंड कंदे वक़्तु कुझु ॻाल्हियुनि ते गौर करणु घुर्जे। पंहिंजी खल जे क़िस्म ते गौर करियो। जेकॾहिं अव्हां जी खल हसास आहे त हाइपो एलर्जिक फार्मूलो ॻोल्हियो जेके अव्हां जी खल ते ख़ारिश न कनि। लेबल्स खे सुठे नमूने पढ़ो। बहितरीन शयुनि जो पतो लॻाइण लाइ शयुनि जी लिस्ट ऐं शयुनि जा तफ़सील ॼाणणु यकीनी बणायो। पर्सनल केयर असांखे जिस्मानी तौर ते साफ़ ऐं सिहतमंद रखी सघे थो ऐं असांजे एतमाद खे वधाए थो। उहे माण्हू जेके पंहिंजी सार संभाल जो नओं मामूल बणाइण चाहिनि था, उन्हनि खे कुझु शयूं नोट करणु घुर्जनि। इन लाइ साबुण अहिड़ो चूंडियो जेको अव्हां जी खल जे क़िस्म मूजब हुजे। हिकु असराइती टूथपेस्ट हथु करियो जेका प्लाक खे हटाईंदी हुजे ऐं ॾंदनि ऐं महारनि खे सिहतमंद रखंदी हुजे। नरम बुर्श सां ॾंदनि खे साफ़ करियो। वारनि जो को बि क़िस्म हिकु जहिड़ो नाहे हूंदो। इन लाइ पंहिंजे वारनि लाइ बहितरीन शैम्पू ऐं कंडीशनर ॻोल्हणु ज़रूरी आहे। शावर बाद पंहिंजी खल खे हाइड्रेट करण लाइ बॉडी लोशन लॻायो। जेकॾहिं अव्हां खे ख़ुशबू खां एलर्जी आहे त कंहिं बिना ख़ुशबू वारी शइ ते गौर करियो या उन खे परफ्यूम या कोलोजन सां मिलाइण खां पासो करियो। कॉटन बड्स ऐं बुर्श पर्सनल केयर लाइ ज़रूरी आहिनि ऐं इन्हनि खे मेकअप रिमूवर जे तौर ते ऐं चेहरे ऐं कननि जी सफ़ाई लाइ बि इस्तेमालु करे सघिजे थो। नहनि खे कटणु पर्सनल केयर लाइ ज़रूरी आहे। नह कटींदे वक़्तु हथनि में जरासीमनि जी मुंतक़िली खां बचण लाइ मयारी ग्रूमिंग टूल्स बि इस्तेमालु करियो।